अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलीकार आव्या मारवी तहीम शाम क्यों था हिम वक्तों हेडलाइंस। सिंध के मुख्तलिफ शहरन में वक़्फ़े सां हलंदड़ बरसात जा हानिया मुख्तलिफ आसिने वाक़िअनि में बिंदी हंधि समेत 45 ॼणा हयात विञाए वेठा। शहर तोड़े ॻोठनि में बोझ जहिड़ा मंज़र, सरकारी ऑफिसनि में बि गोॾे जेॾो पाणी पइजी वियो। 3 ॾींहं ताईं लाॻीतो जारी हीअं सबबि मजमूई तौर ते समी गॾु रही पट हज़ारे घर झिरी पिया, फसल ॿुॾी तबाह, मवासिलाती निज़ाम तबाह, माण्हू घरनि ताईं महदूद। केतिरनि इलाइक़नि में इमदादी कैंपूं क़ाइम न थियूं, हज़ारे फुट खुलियल आसमान हेठि बेयार मददगार वेठल। इंतजामिया फौरी रिलीफ फराहम करण में नाकाम। एपी बचाव बंद टुटण जे इम्कानी ख़तरे सबबि काथे वासियुनि में ख़ौफ़ पखेड़ियल। मासियुनि में तबाही आणींदड़ LBOD सिंध नाले जे कलोई वटां सूरत हाल ख़राब। सिंध जो वॾो वज़ीर मादली शाह सूबे जे बरसात सुठियल इलाइक़नि जे दौरे ते निकिरी पियो। वॾे वज़ीर घारे ऐं टुटे पहुची बरसात तासिर जा मसइला मालूम कया। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं मुकेश कुमार चावला बि वॾे वज़ीर सां गॾु दौरे में शामिल। वॾे वज़ीर ठटे सिजावल बदीन टंडे मोहम्मद खान टंडे लयार हैदराबाद जो दौरो कंदो। वॾो वज़ीर हर ज़िले में बरसात जे बोझ जी सूरतहाल ऐं मुतासिरनि लाइ इमदादी कमनि जो जाइज़ो वठंदो। वॾे वज़ीर खे हर ज़िले में ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। बरसात तासिर जी हर मुमकिन MLAs ऐं MPS माण्हुनि सां गॾु बीठल आहिनि। हर ज़िले में वज़ीरनि जूं ड्यूटियूं लॻायूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह घारे में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जिन इलाइक़नि में बरसाती नालनि वटि क्रॉसिंग नाहे उते मसइला थी रहिया आहिनि। कमिश्नर हैदराबाद खे सेक्रेटरी वर्क्स खे घुराए मसइला हल करण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर मौजूदु हू माण्हुनि सां मसइला मालूम करण ऐं उन्हनि खे हल करण निकितो आहे। खैरपुर में घर की छित किरी पई, मावधियत समेत 5 ॼणा फौत। ॻोठ अली खान कठोर में घर की छित धमाके सां किरी पई। नौजवान बाबर अली कठोर निगरी हो, संदसि माउ 35 वरी नेमत उर्फ आयशा ख़ातून दबजी फौत थी विया। ज़ख़्मी 2 ॼणनि अस्पताल में दबिजी